जी इन महिल ज़िले सांगड़ जेका बारिश की ॻाल्हि कजे त इन महिल सभ खां वधीक जेको बारिश जेका थी आहे खिपरे तालुके में, जिथे 302 मिलीमीटर खां वधीक जेका बारिश पई आहे। उन खां पोइ जेको बोबी जेको दे आहे उहो तमामु घणी मुतासिर थी आहे। ज़िले इंतज़ामिया पारां जेको सांगड़ जा जेका बारिश मुतासिरीन उन जेके जेका रिलीफ ॾियण जे लाइ जेको फौरी तौर ते 1500 जेका ख़ानदान आहिनि उनखे रखण लाइ जेको टेंट सिटी ठाही वियो आहे बोबी में ऐं हथोंगो में। बिलावल भट्टो ज़रदारी जेको आहे पीपल्स पार्टी जो चेयरमैन जेको आहे वज़ीर आला सिंध जेको आहे पहुची रहियो आहे। उन हवाले सां जेको हिते टेंट सिटी कैम्प कयो वियो आहे आर्जी तौर ते, जिते उहो विज़िट बि कंदो। डिप्टी कमिश्नर सांगड़ जेको असां सां गॾु आहे, फोकल पर्सन आहे, सॼे सिस्टम जो ॾिसे पियो। इन सां गॾु असां सां गॾु पीपल्स पार्टी जो रहनुमाई मौजूदु आहे। एसी सांगड़ जेको फोकल पर्सन आहे मुराद अब्बासी साहब, उहो बि गॾु। साईं छा था सम्झो तव्हां जेका इंतज़ामात कया आहिनि, कीअं था ॾिसो तव्हां? तमामु बहितरीनु इंतज़ामात आहिनि। असां जेको बहुत मुतासिर आहे हुनजे लाइ इहो कैंप लॻो आहे। हिते मानी चुकी हर शइ मिले पई। सिंध गवर्नमेंट जी तरफ़ां, असांजी तरफ़ां, असां इहो जेको कैंप लॻो आहे ये बस सिर्फ बारिश मुतासिर लाइ आहे। जी बारिश मुतासिर लाइ डिप्टी साहब ज़ाहिर साईं तव्हां पाण फोकल पर्सन आहियो, ॾिसो पिया शइ खे, कीअं था तव्हां सम्झो साहब? असांजी कोशिशि इहा ई आहे त जेके बि बारिश मुतासिर आहिनि उनखे मैक्सिमम बेनिफिट ॾेई सघूं, ॾियूं पिया। उन हिसाब सां असां 1500 खेमा जेके आहिनि प्लांटेड सिटी में लॻा आहिनि। उनखे अलावा असां डिस्ट्रीब्यूट बि कया आहिनि मुख़्तलिफ़ विलेजिस में, ॻोठनि में, त जीअं माण्हुनि खे वधि खां वधि बेनिफिट मिले। सर तव्हां ॻाल्हियूं ॿुधियूं, चवनि था त बाबा खाधो बि मिले पियो, हेल्थ जी सहूलियत बि आहे, हर शइ आहे। तव्हां ॾिसी वठो, पाण चेक करे वठो। असल में असांजे माण्हू थोरो इमरजेंसी में सब्र बि करिणो पवंदो आहे। माण्हुनि खे कढणु ॻोठनि मां, इवाक्यूएट करणु, जिते पाणी हो वरी हिते वठी अचणु थोरो टाइम लॻंदो आहे। ॿी ॻाल्हि जेका तव्हां पंहिंजे इंट्रो में कई त का बि टेंट सिटी कंहिंजे विज़िट जे करे न आहे लॻी। जेकॾहिं कंहिंजे विज़िट खां पोइ इहा टेंट सिटी ख़तमु थी वञे त तव्हां मूंखे ज़िम्मेदार सम्झिजो। जेसीं इहे माण्हू बहाल नथा थियनि इन्हनि जा घर, इहे हिते ई रहंदा ऐं असां खां जेतिरो पुॼी सघी असां इन्हनि जी सार संभाल लेंदासीं। VIP मूवमेंट जे हवाले सां जेको हिते इंतज़ामात मुकमल कया विया आहिनि। ॿिए पासे जेको आहे आर्जी तौर ते जेको आहे हिकिड़े कार्टन फैक्ट्री में जेको टेंट सिटी क़ाइमु कयो आहे, जंहिंमें मुतासिरीन खे जेको गॾु कयो वियो आहे। असीं ॻाल्हि ॿोल कयूं अमा छा असांखे कुझु कोन, गले गले पाणी आहे, असीं ॿुॾे वेठा आहियूं। असांखे का राशन पाणी कोन मिले, न असांखे तंबू मिले, कुझु कोन। असीं रोड ते वेठा आहियूं। तंबू नी बिजली नी का शइ कोन्हे। असीं काड़े मरे मरे हेणा त असीं थका असां न तो वसीम रबा है न, वसीम रबा से रतमा असीं अमाउंट पे बेनजीर न ॾियांदासीं। पवन बैठा घर बार किरे गया है। असांखे उही आया के त न लगे गरीब मिस्किन आ बुडल तॾहिं आया आहियूं। असांखे केरु सिफारत न को बि, असीं ई आया। असांजे ॿार बच्चा बुख मरनि था, न को अटो मिले, न को खंड चाह मिले, न को असांखे तंबू मिलियो, न को टेंट मिलियो, कुझु कोन मिलियो। असांजे पाणी बीठो, एतिरो पाणी बीठो है। टेंट असांखे कोन मिलिया, असांखे मिलिया ई कोन भाऊ, का शइ कोन मिली, न को अटो, न को ख़ासि शइ कोन। बुख मरनि ईअं बट ते वेठा बुख तावरे पाणी बंदी में का शइ कोन मिली। असांखे कुझु कोन, असां कुझु कोन मिलियो। तव्हांजा कोन मिलियो था तंबू, तंबू मिलियो न को ॿियो तंबू कोन मिलियो। तंबू कोन मिलियो, ईअं वेठा आहियूं। जी बिलावल भट्टो ज़रदारी जे अचण खां पहिरीं जेको आहे हिते हिकिड़ो आर्जी जेको टेंट सिटी क़ाइमु कयो वियो आहे पंहिंजो कार्टून फैक्ट्री में। उन हवाले सां जेका तव्हां मुतासिरीन जी ॻाल्हियूं ॿुधियूं, जो चवनि था हिते जेका असांखे को बि कंहिं बि क़िस्म जी सहूलियत न मिली आहे। ॿिए पासे जेको खिपरे में तव्हां ॾिसो त पाणी जेको तमामु घणो आहे, जेका मुतासिरीन जेको मसलसल जेको एहतजाज करे रहिया आहिनि। ॿिए पासे VIP मूवमेंट जे हवाले सां जेको हिते इंतज़ामात कया पिया वञनि ऐं जेको डिप्टी कमिश्नर सांगड़ SSP सांगड़ जेको आहे हिते मौजूदु आहिनि ऐं आर्जी टेंट सिटी में जेको हिते लॻाए छॾियो, पर माण्हू जेको एहतजाज जेको पंहिंजे जारी आहे। कैमरामैन अज़ीज़ रमारिन सां गॾु टाइम न्यूज़ लाइ सांगड़ खां इशफाक सुलेरी।